मधेजी जे गैलेक्सी पब्लिक ख़ानगी स्कूल में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां शानदार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि तोड़े वालिदैन सकाफ़ती वेस अजरक टोपियूं पाए शिरकत कई। शानदार सकाफ़ती तक़रीब में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तक़रीरूं करे सकाफ़त खे भेटा पेश करण सां गॾु सिंधी गीतनि ते रक़्स कयो ऐं मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। दुनिया की सभिनी सकाफ़तुनि खां बहितरीन ऐं बाला आहे, ऊची ऐं आला आहे, पुरकशिश ऐं प्यारी आहे, तंहिं करे शाइर फरमायो आहे त सिंध में जीअं मां सूमत में जीअं मथां छा लिखी छा लिखां, छा लिखी छा उन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल नेक मोहम्मद कटपर ऐं ॿियनि चयो त असांजी सकाफ़त सदियूं पुराणी आहे ऐं असांखे पंहिंजी सकाफ़त सां बेहद प्यारु आहे। असां सकाफ़ती ॾींहुं हर साल भरपूर नमूने मल्हाईंदा आहियूं ऐं मल्हाईंदा रहंदासीं। हिननि चयो त सिंध जी सकाफ़त दुनिया जे शाहकार सकाफ़तनि मां हिकु आहे ऐं असांखे सिंधी हुजण ते फ़ख़्रु आहे। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मधेजी।